बंद कयम थोड़ी किना हुई तो मुंह उन हमरा सद कया त आवाज आयो अबा हलिया 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 रिजना दब न कर वेठी हलिया जप दे जी अंदर लथोस थेली पाजी खयम तो जे दिसां त कब्र कान्हे का ये दरवाजो खुलो पियो आ सामू पिंगो ए पोड़ी कोन जॉन पिंगे में वेठी जॉन छोकरी वेठी आ पिंगे में लुडे मैं जी परेशान रखी आवा या वही पोड़ी तो कोई गोसे बा पोड़ी हाने ने जान में आ जॉन या अमा ही कीए कब्र ते हेडी नंढड़ी ऐं तो जो जहान हेडो वडो चई अल्लाह जी कुदरत अल्लाह मूंखे जन्नत ॾेई छॾी नबी अलैहि सलाम फरमाता कब्र जी खंड खे खंड न समझो ये काफर बेनमाजी लाए दोज़ख जी खंडा पर ही कब्र मोमिन जे लाए नमाजी लाए जन्नत जो बाग सुभान अल्लाह या मोमिन जे लाए जन्नत जो बाग वो पोड़ी अंदर पीछे में वेठी आ कचहरी पई करे हे कब्र में वेही खबरों पियो करे पुछण लगो मां दे खबर तुझी केड़ी नेकी कमाई आज अल्लाह तोखे इहा मकाम अता फरमायो आ तुझा खिदमतगार बीठान पिंगे में वेठी लुडे एडा मदा पे वठे ये जन्नत तोखे छा करण मिली जवाब में पोड़ी जयो अब्बा तो सां भलाई कई मुंखे कर्ज दिनो हो जेके 70 रुपया उन मां तोखे अल्लाह गंज दिनो या मु भलाई तो सां कई कर्ज दियण वारो इन जे करे अल्लाह मुखे फरमाया त पोड़ी तो इहो कर्ज यतीम गरीब मिस्किन सां मदद कई ने अल्लाह तुझी बख्शे करे तोखे जन्नत अता करे छड़िया समझो पिया लगे उन जहान में तो चवन पिया था कचेरी पिया कर तो उन कचेरी में हिकड़ो आवाज आयो जे घंटो घड़ियाल में आवाज से टन ये कचेरी कंदे टन जो आवाज आयो पर ये कचेरी कन पिया त टन जो आवाज आयो थोड़ी थोड़ी देर में सेकंड मिनट खां पो आवाज आयो वरी 3 दफे टन जो आवाज आयो तो इन पुछो अम्मा ही आवाज छा जो न घंटो आ न घड़ियाल न बी का शेते कब्र में आवाज छा जो पे बुधा ये टन जो आवाज पे 3 दफा बुधा ये छा जो आवाज ओड़ी चवण लगी पुत्र ही जहान बियो तो वारो जहान बियो हिन जान में जने 100 साल गुजरंदा हम त हिकड़ो घंटो वजंदो हिन जान में 100 साल गुजरंदा त हिकड़ो घंटो वजंदो वरी ॿियो साल गुजरंदो 100 ॿियो गुजरंदो 200 साल त ॿियो घंटो वजंदो इहे 3 घंटा तो ॿुधा तो जो हुन जान में 300 साल गुजरी आहिनि पोइ ते मनवर जा तुंहिंजो फ़ाइदो कोन थींदो चई मां कहिड़ी ख़बर मुंहिंजो घोड़ो ॿार बीठो आहे मुंहिंजा सामान ॿार कया आहिनि मुंहिंजा बच्चा घर में आहिनि मुंहिंजी मिल्कियत मुंहिंजा कारखाना मुंहिंजा ज़माना माल मिल्कियत सब पार ॾियण लॻो चई बाजे बीते पोयां कुझु कोन सरंदो ने छो त टाइम वॾो गुज़री वियो आहे अम्मा तुंहिंजी ख़बर मूंखे सम्झ में कोन थी अचनि आऊं वेंदुसि मूंखे 2 मिंट थियनि पाण कचहरी वञी गई आहे वञी ॾिस नथो विसे त वञी ॾिस हाणे देखो तो ॿार ना घोड़ो आयो न ॻोठ में त हो माण्हू ई कोन थजो ॻोठ 300 साल में केतिरा माण्हू मरी विया 300 साल में केतिरा माण्हू मरी विया उन ॻोठ में पोड़ी वारे ॻोठ में आयो